सवाबा इमरान जड़ो चरियो त कायनात में कोन अल्लाह नौ पाकिस्तान नौ नौ करे पुराने जा बिन भागे टायर कढी अल्लाह जैसे इंडिया में कोरोना आई आहे उन्हनि खे वरी 50 एम्बुलेंसूं असांजा जनाज़ा पिया वञनि गॾा गाॾे ते घर अचो कोन्हे पिणस जी ख़ैरियत पई हले दुआ कयो त हिन खदड़े मां जान छुटे पर रोज़ेदार जे सवाब मां कट न थींदी अलाह वटि कट कान्हे ए खंडूअ जा बुखिया सेठ कटी न आहिनि गॾा गाॾे जो किरायो कटियो माए खाली बोरियूं खणी वयूं उहे कटियूं माए कलर जा पैसा रजल उहा कटिया माए पिणे आयो बोतल प्यारी मांस उहे कटिया माए कटे कटे निभागा छॾियो ई छा रब तो जे टंडरे आदम जा खंडूअ जा बुखिया सेठ कटी ना मां छो घोरे पियो मानी मिलेस पई माई ॿुधो छड़ऊ मां छा थिए थो अञा छोरा चुंबड़िया पिया आहिनि जुबो ई फाड़े छॾियो अल्लाह अॼु अहिड़ी तकरीर कजांइ जो बाबू सम्झी वञे पिणे खुतबे वारी लठ खां सवा कोन सम्झंदो घणेई तो पोड़नि खे चवां बाबा छोकिरनि जूं शादियूं करायो साईं लॉकडाउन थी वियो फुटिन बि उहो मज़ो कोन कयो दुआ कयो अल्लाह कणकिड़ीअ में बरकत ॾे तो त 2 फसुल कया छोरे जा त 6 फसुल विया हलिया हिन जे करे मां बरोचनि खे 5 ॻाल्हियुनि में मञींदो आहे 5 ॻाल्हियुनि में बरोच भला अथव पहिरीं ॻाल्हि बरोचनि जी अहिड़ी भली आहे जो शादीअ में ज़िद कंदा आहिनि मेरां त मरां पर मंड मां गिरां हा बाक़ी 4 ॻाल्हियूं पोइ ॿुधाईंदुमि सभु